अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मिक्स दाल जी रेसिपी। हीअ मज़ेदार मिक्स दाल ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां विझूं था महरी जी दाल अधु कप, चणनि जी दाल अधु कप ऐं अरहर जी दाल अधु कप। हाणे असां सभिनी दालनि खे पाणी में पिसाए तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ रखी छॾींदासीं। 30 मिनट्स ताईं दालनि खे पिसाइण खां पोइ चङी तरह सां धोई छॾींदासीं। ऐं हाणे हिकु कढ़ाई में असां पाणी विधो आहे 1.5 लीटर। पिसियल ऐं धोतल दालियूं विझूं था। दालचीनी जी स्टिक्स आहिनि 2 अदद, वॾा फोटा आहिनि 2 अदद। लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि विझी सघो था। हैड विझूं था अधु टीस्पून। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टीस्पून। तेल आहे 2 टेबल स्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां उॿरण ॾींदासीं। ऐं जीअं ई उॿार अचणु लॻंदो त हाणे असां चङी तरह सां चमचो हलाए ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 30 खां 40 मिनट्स ताईं विचोली बाहि ते दालियुनि खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 30 खां 40 मिनट्स ताईं विचोली बाहि ते दालियुनि खे पचायो आहे। दालियूं ॻरी चुकियूं आहिनि त हाणे असां हिकु साइड ते रखी छॾियूं था। ऐं हाणे हिकु ॿी कढ़ाई खणी आहे ऐं कढ़ाई में तेल विझूं था अधु कप। कटियल बसर विझूं था अधु कप ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। कटियल टमाटा अधु कप। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। सुकनि धणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। लूणु विझूं था 3/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि विझी सघो था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 3/4 टीस्पून ऐं हैड आहे 1 टीस्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां विझूं था उॿरियल दालियूं ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां विझूं था कुटियल ॻाढ़ा मिर्च अधु टीस्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। गरम मसालनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। कसूरी मेथी आहे 1 टेबल स्पून। चिकन पाउडर आहे 1 टीस्पून। ऐं साबित सावा मिर्च आहिनि 4 अदद। सावा धाणा आहिनि 1/3 कप। ऐं पाणी विझूं था अधु कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ ढकु ॾेई करे हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं ढकु ॾेई करे हल्की बाहि ते पचायो आहे ऐं दाल तयारु थी चुकी आहे। असां कयूं था दाल खे डिश आउट। ऐं हाणे दाल जे लाइ तड़को तयारु कंदासीं। हिकु कढ़ाई में तेल विझूं था 1/3 कप। जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं तक़रीबन 4 खां 5 सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। साबित ॻाढ़ा मिर्च विझूं था 5 खां 6 अदद। कड़ी पत्ता विझूं था 10 खां 12 अदद। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टीस्पून। ऐं हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे तड़को तयारु थी चुको आहे। असां दाल में ऐड कयूं था
ऐं असांजी मज़ेदार मिक्स दाल सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।